हाय गाइस, हाय माण्हू, कीअं आहियो तव्हां सभई। ॾियारी चंड बरजियूं तव्हांखे खोड़ खोड़ वाधायूं, नए साल जूं खोड़ खोड़ वाधायूं। अॼु मूंखे तव्हां सां कारकत जे महीने जे बारे में ॻाल्हाइणो आहे। हाणे नंढे हूंदे खां मुंहिंजे घर में मम्मी हमेशह चवंदी रहंदी आहे, हे महीनो ॾाढो सुठो आहे, हे कारकत जो महीनो आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां चवंदव इहो साॻियो असां साॻियूं ॻाल्हियूं असां धर्माऊ महीने लाइ बि चयूं आहियूं, बट हे उनखां बि वधीक वॾो इम्पोर्टेंस वाइज़ वॾो महीनो आहे, अहमियत वाइज़। त कारकत जे महीने जे बारे में मूंखे कुझु वधीक ख़बर न हुई, इन जे करे मां मम्मी खे चयो मूंखे इन ते डेडिकेटेड वीडियो ठाहिणो आहे। वीडियो ठाहिणु माना उन ते प्रॉपरली रिसर्च करणु उन टॉपिक ते, एंड इन बहाने मूंखे सिखणु मिलंदो आहे। त हाणे जेकी मां रिसर्च कई आहे उहा मां तव्हां सां शेयर कंदमि। अचो त इहो वीडियो स्टार्ट कयूं। त कारकत जो महीनो, इन महीने जे बारे में जेके मूंखे डिटेल्स मिलियूं उहे मूंखे मुंहिंजे मासियुनि खां मिलियूं। मुंहिंजी वॾी मासी, मुंहिंजी विची मासी, मुंहिंजी नंढी मासी, मूंखे 3 मासियूं आहिनि। एंड मम्मीअ चयईं कि मम्मी खां वधीक हो एक्चुअली इम्प्लीमेंट कंदियूं आहिनि इन महीने में जेको बि अमल करणो हूंदो आहे उहो। त मां 3 मासियुनि खे फ़ोन कयो, 3 मासियुनि सां ॻाल्हायो, एंड 3 मासियुनि इहो चयो कि असां कारकत जो महीनो सॼो जेके रिवाज़ आहिनि, रीति रिवाज़, उहे सभु फॉलो कंदा आहियूं, छाकाणि त असां पंहिंजे मम्मी खे ॾिठो हुयो इहो कंदे, एंड उनखे असां कंटिन्यू था कयूं उन वर्से खे। उन्हनि जी मम्मी माना मुंहिंजी नानी, एंड मुंहिंजी नानी ॾाढी रिलीजियस माई हुई, ॾाढी धर्माऊ धार्मिक औरत हुई, एंड ॾाढी स्वीट हूंदी हुई। त नानीअ बेसिकली जंहिं महिल नंढा हूंदा हुया नानीअ जा ॿार, मुंहिंजा सभु मामा मम्मी मासियूं, उन महिल उन्हनि जे घर में हिकु किताबु हूंदो हुयो कारकत जो। कारकत जे महीने में हिकु किताबु पढ़िबो आहे जंहिंजो नालो हूंदो आहे कारकत जो किताबु। उन बारे में मां वधीक ॻाल्हाईंदमि, बट बेसिकली उन हिकु किताब खे, छाकाणि त एॾी गुरबत बि हूंदी हुई ऐं पैसे जी वैल्यू ॾाढी हूंदी हुई, त उन हिकु किताब खे हो मंदर में रखंदा हुया, एंड जंहिं महिल जंहिंखे टाइम मिलंदो हुयो उतां खणी करे पढ़ंदा हुया। एंड मूंखे इहा ॻाल्हि ईअं लॻी, छाकाणि त अॼुकल्ह कुझु बि खपंदो आहे असां 2-3 कॉपीज़ वठी छॾींदा आहियूं, जंहिंखे जेको खपे, हिकु स्टूडियो लाइ, हिकु घर लाइ, हिकु ऑफिस लाइ, कॉपीज़ हुजनि अगरि काई ख़ासि ॻाल्हि वणंदी आहे त जंहिं महिल मूंखे मासियुनि, 2 मासियुनि इहो चयो, न असांखे कॉपीज़ न हूंदियूं हुयूं, हिकु ई किताबु हूंदो हुयो जंहिंखे जंहिं महिल टाइम मिलंदो, कोई सुबुह पढ़ंदो, कोई राति जो, कोई शाम जो कम तां अची करे। एंड आई वॉज लाइक ओ माई गॉड, ओके। त बेसिकली कारकत जो महीनो कृष्ण भॻवान जो महीनो थींदो आहे, एंड इन महीने खे सभिनी महीननि खां वॾो महीनो मञियो वेंदो आहे अहमियत वाइज़। एंड मुंहिंजी विची मासी सोना मासीअ चयईं कि कारकत जे महीने जी महिमा चवण ऐं लिखण खां ॿाहिरि आहे। एंड आई वॉज लाइक, पोइ त वीडियो ठाहिणु ज़रूरी न आहे अगरि मां महिमा ॿुधाए न सघंदमि त। बट बेसिकली इन जो जेको इम्पोर्टेंस आहे उहो अखरनि में नथो बयानु थी सघे। इहो सभिनी खां श्रेष्ठ वॾो महीनो मञियो वेंदा आहिनि, एंड कृष्ण भॻवान जो महीनो हूंदो आहे। एंड इन हिकु महीने में चवंदा आहिनि जेतिरो दान पुण्य थी सघे ओतिरो कजे। हाणे मां अचां थी कारकत जे महीने में जेको किताबु पढ़िबो आहे, जंहिंखे कारकत जो किताबु चइबो आहे, उन ते कंहिं बि किताबुनि वारे दुकान खां मिली वेंदो आहे जिते सिंधी पॉपुलेशन हूंदी आहे, उते उन्हनि शहरनि में। मूंखे वञी करे वठिणो आहे, अञा मुंहिंजो वठणु बाक़ी आहे इहो किताबु। बट कारकत जे महीने जे किताब में 32 अध्याय हूंदा आहिनि, माना 32 चैप्टर्स, एंड हिकु अध्याय ईअं हिकु ॾींहुं पढ़िजे ईअं चवंदा आहिनि। त कारकत जे महीने में एवरी सिंगल डे हिकु अध्याय पढ़णु खपे। ॾाढो सुठो थींदो आहे उहो पढ़णु, छाकाणि त उन किताब में, उन्हनि अध्यायुनि में जीवन खे जीअण जी ॾाढी सुठी सम्झाणी आहे, एंड हिकु अध्याय पढ़ण में ॾाढो मज़ो ईंदो आहे रोज़। त उहा हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे कारकत जे महीने जी, कारकत जो किताबु। हाणे कारकत जो किताबु हिंदी में बि मिलंदो आहे, मूंखे मासियुनि इहो ॿुधायो। एंड ऑल्सो मूंखे मासियुनि चयो कि अॼुकल्ह ऑनलाइन बि अवेलेबल आहे, शायदि यूट्यूब ते बि कारकत जे महीने जे अध्यायुनि जा हिकु वीडियो आहे, या गॾु हिकिड़ो वीडियो आहे, मूंखे ख़बर न आहे। मुंहिंजी रिसर्च करणु बाक़ी आहे, मूंखे कुझु मिलंदो त हेठि डिस्क्रिप्शन बॉक्स में लिखंदीमांव। मूंखे मासीअ इहो बि चयईं कि कारकत जे महीने जी कथा इन्हनि अध्यायुनि जी उहा डाउनलोड बि करे सघिबी आहे। उहा बि अगरि मूंखे लिंक मिलंदी त मां हेठि विझंदीमांव डिस्क्रिप्शन बॉक्स में। हाणे किताब खां अॻियां वधी करे मां नंढी ग्यारस ऐं वॾी ग्यारस ते ईंदमि। बेसिकली हिन हिकु महीने जे विच में नंढी ग्यारस बि ईंदी आहे, वॾी ग्यारस बि ईंदी आहे। मां कोशिशि कंदमि कि वॾी ग्यारस ते हिकिड़ो वीडियो ठाहियां, बट बेसिकली चङा ॼणा इन कारकत जे महीने जा लास्ट जा 8 ॾींहं स्पेशली वारींदा आहिनि, नो नॉन वेज
एंड माना जेको पाण खे इच्छा सां करिणो हुजे उहो सभु कंदा आहिनि एंड माना डिवोशन वाइज़ लास्ट जा 8 ॾींहं माना गोप अष्टमी खां वठी गुरु नानक जयंती ताईं माण्हू वारींदा आहिनि। वॾी ग्यारस जो ॾींहुं ॾाढो वॾो ॾींहुं मञियो वेंदो आहे। उन ॾींहुं माण्हू गौशाला वेंदा आहिनि, दान कंदा आहिनि एंड ऑल्सो उन ॾींहुं शमशान भूमि में वेंदा आहिनि। मूंखे सोना मासी ॿुधाइनि पिया कि हूअं शमशान भूमि में लेडीज़ खे अलाउड न हूंदो आहे, बट उन हिकु ॾींहं ते हो शमशान भूमि में वुमेन खे अलाउ कंदा आहिनि, औरतुनि खे अलाउ कंदा आहिनि कि तव्हां पंहिंजे पुरखनि खां आशीर्वाद वठण लाइ। कारकत जे महीने खे हिकदमि उत्तम महीनो मञियो वेंदो आहे। ईअं बि चवंदा आहिनि कि हिन वक़्तु हिन महीने में अगरि कोई गुज़ारे वेंदो आहे त उहो सिधो स्वर्ग में वेंदो आहे, ईअं माण्हू मञींदा आहिनि। हिन महीने में हिकु ॾींहं ते तुलसी विवाह बि ईंदो आहे। मूंखे महक ॿुधाए पई कि तुलसी कृष्ण भॻवान जी फेवरेट हूंदी हुई एंड कारकत जे किताब में बि लिखियलु आहे कि हर घर में हिकु तुलसी हुजणु खपे ऐं तुलसी जाम महिमा लिखियलु आहे कारकत जे किताब में। तुलसीअ में ॾाढी शक्ति हूंदी आहे ऐं हर घर में घटि हिकु तुलसीअ जो वणु हुजणु खपे, ईअं लिखियलु आहे कारकत जे किताब में। मुंहिंजियूं मासियूं बि पियूं चवनि जेतिरियूं वधीक तुलसियूं घरनि में ओतिरो वधीक सुठो, बट अगेन उन में बि अञा डिटेल्स आहिनि। बेडरूम्स में न रखणु खपे तुलसी, बैल्कनी या लिविंग रूम एरिया में हुजणु खपे। ओके, त इहो हुयो मुंहिंजो इंट्रोडक्टरी वीडियो, हिकदमि बेसिक्स कारकत जे महीने ते। मां बेसिकली जेतिरी वधीक रिसर्च कयां थी, जेतिरो वधीक पंहिंजे कल्चर जे बारे में ॼाणणु थी चाहियां, जेतिरो वधीक डीप में वञां थी, ओतिरो मूंखे रियलाइज़ थो थिए कि मूंखे कुझु ख़बर न आहे। एंड हमेशह यू नो जीअं जीअं ॻाल्हियूं ख़बर पवंदियूं तीअं तीअं लॻे थो ओ माय गॉड असांखे त असांजे कल्चर में त सभु कुझु आहे, यू नो एॾो रिच कल्चर आहे। त मम्मीअ जूं आखाणियूं मुंहिंजो फेवरेट तरीक़ो पंहिंजे कल्चर एंड पंहिंजे ट्रेडिशन्स खे ॼाणणो इहो ई आहे, पंहिंजे फैमिली मेम्बर्स खां पुछणु कि तव्हांजा मम्मी पप्पा छा कंदा हुआ, तव्हांखे कीअं वॾो कयो हुयो। त पहिरीं ॻाल्हि त ऑफकोर्स सिंधी लैंग्वेज ई ईंदी आहे कि उन जे अलावा ॿियो कुझु ॻाल्हाईंदा ई न हुया घर में। ॿियो वरी कि ॾाढो वारींदा हुया, हे ॾिणु हीअं हो ॾिणु हीअं, वेरी पर्टिकुलर हूंदा हुया सेलिब्रेट करण में। मुंहिंजा नाना नानी पप्पा बि ॿुधाईंदा आहिनि दादा दादी जे बारे में एंड मूंखे इहो कंटिन्यू रखिणो आहे बिकॉज़ आस्ते आस्ते करे असांजा सभु फेस्टिवल सभु ॾिण वार रिप्लेस थी रहिया आहिनि जेके बि मॉडर्न ॾिण वारा आहिनि। एंड जिन शयुनि जे बारे में इंस्टाग्राम या यूट्यूब ते माण्हू ॻाल्हाइनि नथा त असांखे शर्म थो अचे उन जे बारे में ॻाल्हाईंदे। मां कॾहिं तुलसी विवाह या कारकत जो महीनो इन्हनि सभिनीनि जे बारे में सोशल मीडिया ते न ॿुधो आहे न ॾिठो आहे, बट इन जो मतिलबु इहो न आहे कि इहो असांजे वरसे जो पार्ट न आहे। हे उहो ई थी वियो एग्ज़ाम्पल जीअं माण्हू टीजड़ी घटि ऐं कड़वा चौथ वधीक था मल्हाइनि छाकाणि त सभु ॼणा कड़वा चौथ मल्हाईंदा आहिनि। त एनीवे मूंखे इहो वीडियो ठाहिणो हुयो, तव्हांखे ॿुधाइणो हो कि मुंहिंजी रिसर्च हिते पहुती आहे कारकत जे महीने जी। मूंखे किताबु वठिणो आहे कारकत जे महीने जो, लिखणु पढ़णु सिंधी सिखणु चालू आहे एंड सिंधीअ में सिंधीअ में पढ़णो आहे किताबु हिकु ॾींहुं, हिंदीअ में बि अवल ख़ैर वठी ईंदमि तव्हां सां शेयर कंदमि। वॾी ग्यारस ते अवल ख़ैर सोचियो आहे वीडियो शूट कंदमि। वॾी ग्यारस ते ख़ाली उहो ग्यारसी अटो खाइबो आहे, कुझु बि मसाला न, ख़ाली लूणु ऐं कारो मिर्च अलाउड हूंदो आहे। त उहो बि मां सोचां थी कुकिंग कंदमि उन ॾींहुं। आई एम वेरी एक्साइटेड अबाउट इट। ऐं मूंखे ईअं थो लॻे हिन चैनल जे ज़रिए यूट्यूब वीडियोज़ ठाहिण जे ज़रिए मां पंहिंजे कल्चर खे नए सिर सुञाणा थी एंड आई एम लविंग इट। हर पल जेको रिसर्च माण्हुनि सां ॻाल्हाइण, नोट्स ठाहिण, वीडियो ठाहिण में मूंखे अचे थो, उहो ॾाढो मज़ो थो अचे। त मूंखे तव्हां सभिनी खे थैंक यू चवणो आहे कि तव्हां असांजा वीडियोज़ ॾिसो था, एॾो प्यार था ॾियो। एंड अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो त प्लीज़ लाइक कजो, सब्सक्राइब बटन दॿाइजो, घंटी वॼाइजो। तव्हांखे कारकत जे महीने जे बारे में कुझु ख़बर हुजे त प्लीज़ हेठि कॉमेंट्स में ॿुधाइजो। असां हिक ॿिए सां ॻाल्हियूं शेयर कयूं, कचहरियूं कयूं, इन लाइ कॉमेंट सेक्शन आहे। सी यू इन द नेक्स्ट वीडियो। थैंक यू, बाय।